नाज़रीन, अॼु टे ॾींहं बि कमारे हाउस सराई ते ईद गॾिजाणी जो सिलसिलो जारी रहियो। वॾे तइदाद में ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां लाॻापियल माण्हू कमारे हाउस सराई पहुची ज़िले शिकारपुर जे चेयरमैन सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो सां मुलाक़ात करे संदनि खे ईद मुबारक पेश कई। शिकारपुर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं इलाइक़नि सां तालुक़ु रखंदड़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि तोड़े वॾे तइदाद में शहरियुनि कमारिया हाउस सराई पहुची सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो सां मुलाक़ात करे संदसि खे ईद मुबारक पेश कई। ये लाइव मनाज़िर अवां ॾिसो पिया मदई जी वेझो कमारिया हाउस सराई जा, जिते ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ तबक़ा सां तालुक़ु रखंदड़ अवाम कमारिया हाउस पहुची ज़िले शिकारपुर जे चेयरमैन ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जे जनरल सेक्रेटरी सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो सां ईद मिली रहिया आहिनि। अवां खे इहा आम ख़बर पिया ॾियूं त मदई जी वेझो कमारिया हाउस सराई तां, जिते सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो सां अवाम ईद मिली रहियो आहे। अवां खे ॿुधायूं त ज़िले शिकारपुर सां तालुक़ु रखंदड़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि, आम शहरियुनि, पीपल्स पार्टी जे वर्करनि, मक़ामी अॻुवाणनि तोड़े कमारिया साहबनि जे चाहींदड़नि कमारिया हाउस सराई पहुची सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो सां मुलाक़ात करे संदसि खे ईद मुबारक पेश कई।